हिकिड़ो थींदो अथव वाचिक जप, जेको मुंहं सां सभु चवंदा आहिनि ऐं आवाज़ बि ईंदी आहे, हरे कृष्ण हे हरि हरे राम हरे नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय श्री कृष्ण गोविंद। इहो अथव वाचिक जप। ॿियो हूंदो आहे उपांशु जप। होंठ बुधाईंदा आहिनि, आवाज़ न ईंदी आहे। कीअं? छा चयो मां? तोड़े हो? हा, ही तोड़े सघी, तव्हां त चुप वेठा आहियो। हाणे ॿुधायो छा थो चवां मां? हे राम, ॾाढा सियाणा थी आहियो, ॾाढा चालाक चतुर बुद्धिमान। अरे कमाल आहे। हाणे न ॿुधाए सघंदो। वाह भाई वाह वाह वाह। न न बसि तव्हां पहुतल आहियो सभु। हाणे बागेश्वर बाबा जी ताक़त अची वई आहे तव्हां में। त इहो कहिड़ो जप चइबो आहे? उपांशु जप। ऐं हाणे ॿुधाइजो टियों थींदो आहे जेको मानसिक जप। हाणे तव्हां ॿुधाइजो मां छा चयुमि? ॿुधायो। हाणे त दुको ई हणंदव, हा न? मां चयुमि ओम नमो नारायणाय। त इहो चइबो आहे मानसिक जप। चओ हरे राम। चवनि था पिया वाचिक शब्द जी ॾाढी 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 अद्भुत महिमा आहे, जेको असां चई करे सुमरन कंदा आहियूं, आवाज़ ईंदो आहे। पर उन खां सवे हज़ारे गुना उपांशु जप जी महिमा आहे, जेके होठ हलंदा आहिनि पर आवाज़ ॿाहिरि न निकिरंदी आहे। ऐं उन खां बि सवे हज़ारे गुना मानसिक जप जी महिमा आहे। चओ हरे राम। सम्झो न, एॾी वॾी महिमा।